अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन जी कार्रवाई जारी रखण जी इजाज़त ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट चयो आहे त इलेक्शन कमीशन पीटीआई चेयरमैन इमरान खान, पीटीआई अॻवान फवाद चौधरी ऐं असद उमर ख़िलाफ़ कार्रवाई जारी रखे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त रियासत जी रिट चैलेंज कंदड़ दहशतगर्दनि खे चिथे छॾींदासीं। क़ौमी सलामती कमेटी डिघी मुशावरत बाद वॾा फ़ैसिला कया आहिनि। इक़्तिसादी रोड मैप सां मुइशत बहाल थींदी ऐं अवाम खे वॾो रिलीफ मिलंदो। मकानी चूंडनि ऐं तकबंदियुनि बाबति MQM पाकिस्तान जे मुतालबे ते अॻुभराई। ज़रियनि जो चवणु आहे त अॻूणे सदर आसिफ ज़रदारी बल्दियाती चूंडनि ऐं तकबंदियुनि बाबति MQM पाकिस्तान जे मुतालबे ते पार्टी अॻुवाणनि सां मुशावरत लाइ वक़्तु घुरे वरितो। अॻूणे सदर MQM खे यकीन ॾियारियो आहे त मामिलो 2 खां 3 ॾींहनि में हल कयो वेंदो। चीन में पकड़ियल कोरोना वायरस जा 2 नवां क़िस्म पाकिस्तान पहुची विया। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ ऐं आगा खान यूनिवर्सिटी जे माहिरनि XBB जे क़िस्म जी तस्दीक कई आहे। डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त तमामु घणो इम्कान आहे त BF7 वेरिएंट बि पाकिस्तान पहुची वियो आहे ऐं खेसि 100% यकीन आहे त ॿई वायरस पाकिस्तान पहुची विया आहिनि। कश्मीर पुलिस मुक़ाबले बाद हफ़्तो अॻु अगवा थियल ट्रक ड्राइवर खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। शालू वारे इलाइक़े में मारिजी वियल शरीफ बगवार जी गैंग पुलिस जे घेरे खां तंग थी मुखवी लुकमान पठान खे छॾे ॾिनो। भानसदाबाद में 1 साल अॻु प्यार जो बहानो कंदड़ नारी 2 ॾींहनि खां पुरस्रार नमूने गुम। एसएस न्यूज़ CCTV फुटेज हथ करे वरिता। वीडियो में नारी अनम घर जी घिटी मां बाईपास रोड तरफ़ वेंदे नज़र अचे थी। थाणे ते अगवा जो केस दाख़िल करायो वियो। बंगलो में 12 वरियनि जी नींगरी खे हथियारबंदनि अगवा करे वरितो। ॻोठ कामिल खोसो में नींगरी सलमा शेख अगवा थी वई। थाणे ते नींगरी जे वालिद जी फरियाद ते अगवा जो केस दाख़िल कयो वियो। थरपारकर में 5 खां 8 जनवरी ताईं थर जीप रैली मुनक़िद कई वेंदी। वॾे वज़ीर जे स्पोर्ट्स बाबति सलाहकार अरबाब लुत्फुल्ला ऐलान कयो आहे त ॿी थर रैली 5 जनवरी खां 8 जनवरी ताईं थर पार्कर जे रेगिस्तान में मुनक़िद कई वेंदी। रैली मां गॾु कयल समूरी रजिस्ट्रेशन फीस ऐं इनामी रक़म सिंध जे ॿोन मुतासिरनि में विरहाई वेंदी। नाज़रीन, हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।